अनोखो एहतजाज आहे, उनजो हिकिड़ो मक़सदु आहे। असां 2 साल गुज़रण खां जेका IB पास असां म्यूज़िक टीचर आहियूं, असांखे जॉइन ई कोन मिली आहे साईं। असां सरापा एहतजाजूं केॾी महिल कराची, केॾी महिल नवाबशाह, केॾी महिल बिरशाह जी नगरी में, केॾी महिल ॿॿरलो। सो असां साईं चोर तरीक़े सां कोन आहियूं, चोरी माना कोन आया आहियूं, रांग कोन आया आहियूं। जीअं जीअं साईं सरदार शाह जा क्लासिस हुया, जीअं जीअं साईं सरदार शाह चाहियो, असां अहिड़े तरीक़े सां आहियूं। सिंपा जा कोर्स करे आया आहियूं। उन खां पोइ IB जेका असां मञियलु इदारो आहे, उन असां खां टेस्ट वरिती आहे, जंहिंमें घटि में घटि 1500 कैंडिडेट जो हुया। असां पास थिया आहियूं 319, 750 सीटूं हुयूं। ऐं हींअर बि असां सियासी, समाजी, क़ौम परस्त अॻवान जेके, छो जो हीउ सियासी असांजो मेड़ा कोन आहे, सियासी जलसो न आहे। असां फ़नकार म्यूज़िक टीचर जो असांजो हिकिड़ो एहतजाज आहे, पुरअमन एहतजाज, जेको असां GMC जी मज़ार ते असां वञूं था। असां सभी दोस्तनि खे, सिविल सोसाइटी, सियासी समाजी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त 6 मई ते असां सां गॾु साईं GMC जी मज़ार ते 4 बजे असांजो साथ ॾेई असांखे जॉइनिंग ॾियारण में असां पंहिंजो साथ ॾींदा, उन्हनि जी महिरबानी थींदी।